हरसना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीअना व महबूबना व महबूबे रब्बिना व बारिक व सल्लिम अलैहि अजमाइन। थोड़ी आवाज़ वधाए, थोड़ी दिले भी दे। आमीन। पहुँच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा, सवाली न खाली बचड़ा हसन मीर हुसैन जा। बाबा सईं मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी सारे हर को प्यो पुकारे वाहर कर सैयद सुहारा। लाहे असां सभिन जा मुझारा ओ बगदाद वारा। मुझा मौलाए करीम इन नूरानी रूहानी महफिल में असां सभिन जी हाज़िरी कबूल फरमा। जैं भी इन महफिल में रुपयो रुपयो दाणो दाणो दाखिल कियो आहे, सभिन जे रिज़्क़ रोज़ी में बेअंदाज़ बरकत अता फरमा। दुआ कबूल मदद रसूल ला इलाहा इल्लल्लाह। फोर वारन जो आवाज़ बहुत आला उठन जो अल्हम्दुलिल्लाह। आवाज़ बहुत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भी मोराई खे। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल मदीने जागो सुन असांजा सदड़ा कर मोहम्मद मीर मोट उम्मत तुझे आसरे। ओ मदीने जाशे
सदड़ा भर मुबारक पेर उम्मत तुझे आसरे मदीने जा सुन असांजा सदड़ा ब्यो न वसीलो नवा उम्मत तुझे आसरे अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो डाल दो गले में पट्टा मुस्तफा की गुलामी का। अरे नजदी तुम दूर हो जा, तुम्हारा जन्नत से क्या मतलब है। अरे जन्नत रसूलुल्लाह की, हम रसूलुल्लाह के। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले। अरे अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। हे शेर समझ में अचे तो पोइ भेज दस्तगीर जो नारो। शेर बुद्धि करे पो दस्तगीर जो नारो। मुर्शिद का गम तो मेरे सीने में है, बड़ी खुशकिस्मती है हमारा मुर्शिद मदीने में है। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या चो या रसूल अल्लाह। पढ़ो सल्लम अलैहि या हबीब लगे तो पोयन के दुरूद शरीफ पढ़ण कोन ईंदो आहे। जंहिंखे दुरूद अचे तो हथ मथे खणी, हथ त मथे खणो हो जंहिंखे दुरूद थो अचे। वॾी महिरबानी। हाणे हथ दुरूद अचे त सभिनि खे थो, बाक़ी कंजूस साहिब छो था कयो। दुनियादारीअ में भी कंजूस साहिब मुस्तफ़ा जे दुरूद में भी ये न कयो। असांजो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जो दुरूद असांजे लाइ दुआ भी आहे त दवा भी आहे। दुआ भी आहे त जंहिंजो अक़ीदो आहे उहो ॻाल्हाए। दुआ भी आहे त पोइ जेकॾहिं इहो अक़ीदो आहे त पोइ होरियां छो पढ़ूं। दुआ भी खपे, दवा भी खपे। जेके उहो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़े सल्लल्लाहु अलैहि या लिल आलमीन। पढ़ो ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो, दस्तगीर जा दीवानो। अवां सभिनि सजणनि खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जियं त मूं आजिज़ बेकार अवां जमायत सबूरी जे आॾो
एक अल्लाह जे कलाम पाक मां आयत मुबारका पढ़ण जो शरफ हासिल कयो आहे। दुआ कयो अल्लाह ताला मूं बेकार खे इन जे मथां हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हां ई असांखे इन जे मथां ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढा आमीन चओ, अञा वॾे आवाज़ सां आमीन चओ। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं मिठड़े मान वारे दस्तगीर जे दीवाने फ़कीर साजिद अली बुगियो साहब जा ऐं मोहम्मद फज़ल बुगियो, अली गुल बुगियो साईं ऐं हाफ़िज़ अताउल्लाह बुगियो साईं ऐं हिन बुगिया ॻोठ जी सॼी जमायत उन्हनि जी दिलि चाहियो त अॼु ज़िक्र बि महबूब ऐं महबूब जे बचन जो आहे त अॼु बयान करण वारा बि महबूब करीम जा बचा हुजनि। इन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं जे करीम जो बचो सम्झी करे घुराए महबूब जे आशिक़नि जो दीदार करायो। बस घणो टाइम अवां जो न वठबो, मुख़्तसर टाइम में गुलामी ॾेई करे इजाज़त पेनंदासीं। बस पूरो पूरो तवज्जो हेॾे करे वियो, पंहिंजा बिस्तरा पंहिंजूं निंडूं पंहिंजूं कचहरियूं छॾे करे अॼु मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह हुन जे बचन जे ज़िक्र ॿुधण ख़ातिर अची हेठि जी पट ते वेठा आहियो। अॼु यकीन सम्झो त जेकॾहिं तव्हां असां में एतिरी वफ़ादारी आहे त मुस्तफ़ा जो घराणो बेवफ़ा न आहे तो असां बेकारनि खां कई किरोड़े हिसा वधीक वफ़ादार आहिनि। इंशाअल्लाह ताला झोलियूं खाली खणी आया हूं, जॾहिं उथंदासीं महफ़िल मां त इहे खाली झोलियूं रहमत सां इंशाअल्लाह भरे ॾींदा। जंहिंजो इहो अक़ीदो आहे उहो हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नालो चवे। पूरी कायनात जे अंदर तवज्जो आहे, पूरी कायनात जे अंदर सभई तवज्जो कयो त मां अर्ज़ कयां। पूरी कायनात जे अंदर वाहिद मसलक जमायत अहले सुन्नत आहे जेको गुस्ताखीअ खां पाक आहे। हर मसलक में तोखे का न का गुस्ताखी मिलंदी। किथे महबूब जे शान में गुस्ताखी, किथे महबूब जे साहबन जे शान में गुस्ताखी, किथे अहल बैतन जे शान में गुस्ताखी, किथे अल्लाह जे वलियन जे शान में गुस्ताखी। पर सुन्नियो अवां पंहिंजे किस्मत ते नाज़ कयो जो अल्लाह ताला ये सभई मोहब्बतूं सुन्नियन जे सीने जे अंदर अता फरमायूं आहिनि। के महबूब जे साहबन जा गुस्ताख हूंदा, के अहल बैतन जा गुस्ताख हूंदा, पर वाहिद सुन्नी जेको महबूब जे साहबन सां भी प्यार कंदो आहे त प्रिय जे बचन अहल बैतन सां भी प्यार कंदो आहे। ईअं आहे या न? जंहिंजो इहो अक़ीदो आहे उहो हथ मथे खणी सुभान अल्लाह जो जवाब ॾे। ओ सुन्नियो, पूरी कायनात में इहो वाहिद तव्हां असांजो मसलक आहे जंहिंमें अल्लाह ताला कामिल वली अता फरमाया आहिनि। को हिकिड़ो को मसलक ॾेखार जे मसलक में अल्लाह जा कामिल वली हुजनि, हिकिड़ो भी तोखे कामिल वली न मिलंदो। पूरी कायनात जे अंदर जेकॾहिं अल्लाह ताला वली अता फरमाया है त जमायत अहले सुन्नत में अता फरमाया है। सुभान अल्लाह।
जेको नबी जो गुस्ताख हुजे उन्हनि में भी वली न थींदो, महबूब जे अहल बैत जो गुस्ताख हुजे उन्हनि में भी वली न थींदो, साहबा जो गुस्ताख हुजे उन्हनि में भी वली पैदा न थींदो। और मुझे महबूब रसूलुल्लाह जा परवानो अल्लाह जे कामिल वलियन जो दुश्मन हुजे उन्हनि में भी वली पैदा न थींदा। जेके भी अल्लाह ताला सुन्नी मुबारक तव्हां के जेके भी रब करीम कामिल वली अता फरमाया है उहे मसलक जमाअत अहले सुन्नत में अता फरमाया है। वाह सुभान अल्लाह, वाह मुझा मुर्शिद करीम थकजी पिया हिकड़ा त नारो ॾाढा दाणनि पिया तव्हांजे नारे तां बि सदको वञे। हिकिड़ो अर्ज़ कयां, नाराज़ न थिजो बाबा, नारो हणजे त मजबूरी वारो नारो न हणजे, मजबूरी वारो क़बूल न थींदो आहे। नारो उहो हणजे जेको दिल सां, छो जो हिकु आम पीर जो नारो थरई आहे, पीरनि जे पीर जो नारो आहे जंहिंजो हर वली जे कंध ते कदम आहे, हर वली जे कदमनि जे आॾो पंहिंजी गर्दन झुकाए थो, उन मुर्शिद पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जो नारो हाली अहिड़ो त इश्क वारो नारो लॻे जो बरसां वारे जो छिरक निकिरी वञे त मुर्शिद अल्लाह से जे इश्क के सलामत रखे। चो झोले मुंजी आहे खाली झोली भरिया, अज कंजू साहब न कर, चो झोले मुंजी आहे खाली झोली भरिया, रसूल अल्लाह नाहे ताकत मुमे माली सिगो वरया, रसूल अल्लाह जो नाहे ताकत मुमे माली सिगो वरया, रसूल अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह। ओ मुझे महबूब जा गुलाम आओ, दुनिया जे अंदर एड़ा भी मुसलमान पैदा था जेके कलमो पढ़ी मुझे दिल पर नबी मां ऐब कढण लगा, जेके कलमो पढ़ी मुझे दिल पर नबी मदीने वाले साईं जो दरवाजो छॾे हिक हिक जे दरवाजे ते पैगाम ॾियण लगा था। नबी जे दर ते छाए, वलियन जे दर ते छाए, अल्लाह अल्लाह कंदा कयो, वली भी त अल्लाह जे दरवाजे ता था पिन, ओ नबी भी त अल्लाह जे दर ते था झुकण, तो असां नबी जे दर ते छो झुकूं, वली जे दर ते छो झुकूं, असां भी त अल्लाह जे साम्हूं ओ पंहिंजे परवरदिगार रब के सजड़ा कयूं, ॿियनि जे दर ते छो वञूं। ठीक आ, तुंहिंजी मर्ज़ी आ, तूं त पंहिंजे अकुल ते हले, तूं पंहिंजे समझ ते हले, पर वाह सुन्नी तुंहिंजे क़िस्मत तां कुर्बान वञा, अदा सुन्नी दीन में पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदो आ, सुन्नी त पंहिंजे रब जे हुक्म ते हलंदो आहे, त महबूब जे हुक्म ते हलंदो आहे। या कना त बिहारे छॾ बस, या ॿधी छॾ मथे लकड़े में, ये हेठ न उछल, इनके ॿधी छॾ बस, ॾाढा जो सुभान अल्लाह। तवज्जो आहे न, ओ मुझे प्रिय जा परवानो अचो रब खां पुछा के मुंहिंजा मौला महबूब जे दर ते वञूं या न, मुंहिंजो रब थो दस दे सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां। कुरान वणंदो अथव न, अल्लाह ताला जी ज़ात बबरकात फरमाया, वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा।
जेको दिल वारी रड़ करे सुभान अल्लाह चवे उन्हनि जे बच्चन के कुरान जो हाफिज बना जा। हाणे आयत जो तर्जुमो मुझे ऐं जॾहिं पंहिंजे जाननि ते ज़ुल्म कर गुनहगार थी वञनि रब तो फरमाए पिरी मां तो दस ध्यान जाऊ कतो मदीने वारे ताजदार जे दर ते अचन गुनहगार बनी वञो दुनिया जे अंदर रहमत जा दर बंद थी वञन त रब तो फरमाए जाओ क मदीने वारे साईं जे दर ते अचो याने मुंहिंजे महबूब जे दर ते आयो त रुटल रब पर जी पवंदो मुंहिंजो दिलबर नबी ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो अल्लाह ताला मुंहिंजे दिलबर नबी जे ला तो फरमाए जाओ क तुंहिंजे दर ते अचन मां रब का माफ़ी तो घुरन तू महबूब उन्हनि जी सिफारिश करे मां रब उन्हनि जी तौबा क़बूल फरमाए छॾियां। महबूब तू उन्हनि जी सिफारिश करे तवजो आहे अदा हाणे मां थो पुछा कयां त जे महबूब सां मोहब्बत कई उन जी सिफारिश थींदी या जे नफ़रत कई उन जी सिफारिश थींदी जी ॻाल्हायो थोरो पोइ हाणे तू सम्झ त मुंहिंजे महबूब जे दर सां वफ़ादारी कंहिं कई आहे हे त 24 कलाक दूसरी कंपनी वारा रोकींदा वतंदा त महबूब जो प्यार छा आहे नबी जो दर अड़े कुरान इन जे करे पढ़ी त नबी जी मोहब्बत दिल मां कढजे अड़े कुरान त पढ़बो ही इन जे करे आ त प्रिय जो प्यार सीने जे अंदर अचे त मुझे मुस्तफा जे कदमन ता पांजी त जान कुर्बान करे छजे पांजे बच्चन जूं जानियूं भी मुस्तफा जे कदमन जा कुर्बान करे। कुरान नबी जे नफरत जे ला न पढ़बो आ कुरान त मुस्तफा जे कदमन ता फिदा फिदा पढ़बो आहे चंदे दादा थ्रू अल्लाह का गुरना तू नॉन स्टॉप आ इन जो काते स्टॉप ही कोने डायरेक्ट अल्लाह ताईं अदा डायरेक्ट अल्लाह ते पहुचण जे ला ठीक आ अदा कुरान कंहिंजे दरवाजे ता रब दिनो मदीने वारे साईं जे दरवाजे ता कंहिंजे दरवाजे ता मिलियो दिनो रब कंहिंजे दरवाजे ता ॾिनई कुरान कंहिंजे दरवाजे ता मदीने वारे साईं जे दरवाजे अदा नमाज कंहिंजे दरवाजे ता हज कंहिंजे दरवाजे ता ज़कात कंहिंजे दरवाजे ता रोज़ो कंहिंजे दरवाजे ता अच्छा सब दीन जा रुकन मिलिया मदीने वारे साईं जे दर ता जॾहिं उहे दीन अपनाइना पवन था त मुस्तफा जो दर वठणो थो पवे पोइ ॿुधा दीन मिलियो भी मुस्तफा जे दर ता है रब जी दरबार में दीन कबूल थींदो त मदीने वारे साईं जे दर ता कबूल थींदो। ॾाढा अंदर करे सुभान अल्लाह चओ पर इन्हनि में इहा आदत आहे खाईंदा आहिनि मञींदा न आहिनि ॾाढा त चओ न ओ सुनियो तुंहिंजा अब्बा दादा पड़दादा 7 पीढ़िया सुनी तोखे अॼु वाव लगी असांजा वरड़ा सही न हाणे उहे हक़ ते न अचे हे सही हाणे काबू खान जे हक़ ते थियो बस पोइ इहो बेटा बरकत उन्हनि वटि घणी हुई तो वटि घणी आहे उन्हनि वटि त मण बि कोन खुटंदा तो वटि खरार खुटी था वञनि ओ दिल मां नबी जी मोहब्बत कढई पोइ मुस्लमान कहिड़े कम जो आहे अरे मुस्लमान त चइबो ई उनखे आहे जंहिंजो सीनो आमना जे लाल जे मोहब्बत सां भरियल हुजे
छो जो हे उहा मदीने वारे साईं जी दामन आ जेकी दुनिया में भी कम थी दे, कब्र जे अंदर भी कम थी दे, महशर जे मैदान में भी कम दींदी। ओ महबूब जा परवानो, ओ मां सुनन के हिकड़ो अर्ज जरूर कंदो आ, अदा मोबाइल मटाए त भले मटा, गाड़ी मटाए त भले मटा, घर मटाए त भले मटा, जमीन मटाए त भले मटा, दोस्त मटाए त भले मटा, पर पंहिंजे सुन्नी मजहब खे न मटा जा, जंहिंमें मुस्तफा जो प्यार भी समायल आ, प्रिय जे साहबन जो प्यार भी समायल आ, जंहिंमें आल बैतन जो प्यार भी समायल आ, जंहिंमें अल्लाह जे कामिलन वलियन जो प्यार भी समायल आ, त पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जो प्यार भी समायल आ। साईं जन प्यार जी तकरीर नथा कन, प्यार वारी तकरीर कन। अच्छा पंहिंजे सुनन के हिदायत थी तो इते प्यार वारी तकरीर न है, बाकी नफरत वारी आ। तू 24 कलाक मुझे महबूब जो गुस्ताखियूं कंदो तो वधे, तोखे इहा समझ में नथी अचे त मां छा थो कयां, पर अदा असां त पंहिंजे महबूब जे गुलामन के हक जो पैगाम पुजाईंदासे। ओ सुन्नियो, पूरी कायनात में रुके जो अकीदो ना है जो अल्लाह ताला तो असां के नसीब फरमायो आ, पूरी कायनात में एड़ी जमात के जी ना है जो तो असां जी प्यारा दोस्तो अल्लाह ताला जमात अता फरमाई आ। उहा जमात जे में कलंदर शहबाज, जंहिंमें हजरत भिटाई सैया, जंहिंमें हजरत सचर सरमसा, जंहिंमें हजरत रोज़े धनी सरकार, जंहिंमें हजरत हक बाहू सरकार, जंहिंमें हजरत मेहर अली सरकार, जंहिंमें देश वारो जवान मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी है। हथन के मथे करे भेज दस्तगीर जो चो झोली मोजी आए खाली झोली भरया रसूल अल्लाह आत बुधाया सुनन जो केड़ो अकीदो आ। जेके डनाटन सुनीन, बाकी बुड़ केला सुनन सां असांजो वास्तो ई कोन्हे। ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना सन्नन जो अकीदो तो बुधाया, मुझे दिल पर नबी जो गुलाम जंहिंजो नालो हजरत सिद्दीक अकबर राव, हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु बाजार मां गुजर पिया कन। उन बाजार में हजरत मुर्शिद मौला अली बीठो आ। हजरत मौला अली जे करीब जॾहिं हजरत अबू बकर सिद्दीक आयो बीही रहियो, हजरत अबू बकर सिद्दीक जे चेहरे में, हजरत मौला अली जे चेहरे में हजरत अबू बकर सिद्दीक थो निहारे। हजरत मौला अली निहारे करे चवण लगा, सुना अबू बकर छा थो करे? ओ सुना अली, दिलबर नबी फरमायो आ, मौला अली जे चेहरे में दिसण इबादत आ, मां अबू बकर सिद्दीक इबादत थो कयां। हजरत मौला अली मुर्की पिया। हजरत अबू बकर सिद्दीक जो सुना अली तोखे मुबारक आ, सुना अली तोखे ॻाल्हायो त सही। तव्हां के जो अचानक कोई दोस्त दे अदा मुबारक तैयारी, हैरान थी वेंदो त अलाए छा जी मुबारक थो ॾे। ये हजरत अबू बकर सिद्दीक जो मुबारक ॾिनी, हजरत मौला अली निहारे करे, ओ सुना सिद्दीक अकबर छाजी मुबारक? तो हजरत अबू बकर सिद्दीक तो चवे, सुना अली मां अबू बकर सिद्दीक पंहिंजे कन्नन सां ॿुधो आ त मुंहिंजे दिल पर नबी फरमायो, आमना जे लाल फरमायो, यतीमन जी यार फरमायो, जेको जन्नत में वेंदो उनके जन्नत जी टिकट सुनो अली ॾींदो। जन्नत जी टिकट मौला
मौला मालूम थियो मौला अली का सवा जन्नत कोन मिलंदई हजरत मौला अली के हजरत अबू बकर सिद्दीक जो सुना अबू ओ सुना अली मुझे दिलबर नबी फरमायो जन्नत में वजण वारन के मौला अली टिकट दींदो जेके अली टिकट दींदो वो जन्नत में वेंदो त हजरत मौला अली मुर्की करे चवण लगा सुना अबू बकर सिद्दीक तोखे भी मुबारका सुना अबू बकर सिद्दीक तोखे भी मुबारका मौला अली किदे निहारे अबू बकर तो जे सुना अली मुखे छाजी मुबारका ओ सुना सिद्दीक अकबर मां मौला अली पांजे कन्नन सा बुधो त मुझे दिल पर नबी फरमायो ओ सुना अली जन्नत जी टिकट उनखे ॾिजां जेको मुंहिंजे सिद्दीक़ अकबर जो गुलाम हुजे ओ सुना सिद्दीक़ अकबर तोखां सवा भी तुंहिंजे मोहब्बत खां सवा भी मां मौला अली कंहिंखे जन्नत जी टिकट न ॾींदुमि जेको तो सिद्दीक़ अकबर जो गुलाम हूंदो मां अली हुनखे जन्नत जी टिकट अता ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ न तॾहिं तो आशिक़ चवे ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ न बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा इश्क होवई त चल मदीने मुझा मौला हाणे मां लफ्ज़ ये वरी थो पढ़ा मुझा मौला इन लफ्ज़न ते जो को दिल सा सुभान अल्लाह चवे उनके जल्दी मदीने जो दीदार नसीब फरमा जा है लफ्ज़ बुधी पोश कवारी सुभान अल्लाह अरे इश्क हो वई त चल मदीने अरे अकुल हो वई त चल मदीने देखी जोड़ा मज़ारां दा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ ओ मुझे प्रिय जा परवाना कुर्बान मुझे दिल पर नबी जे मकाम दा ओ सुन्नी तो असां भागन वारा जो प्रिय सां भी प्यार करण वारा प्रिय जे साहब सां भी प्यार करण वारा हसनैन करीमैन सां भी प्यार करण वारा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ ये सब इनाम मिलंदा हिन त अल्लाह जे कामिल वलियन जे तरफ़ मिलंदा ये इनाम कदे भी के बेपीर के न मिलंदा ये मिलंदा त कामिल मुर्शिद वारे के मिलंदा अल्लाह ताला जी ज़ात बबरकत फरमाए ना वमयुदलिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा मुझो रब तो फरमाए मां जेके गुमराह कंदो आया उनके कामिल मुर्शिद न दींदो आया मालूम थो जैसा रब राज़ी थींदो आ त कामिलन जी दामन नसीब फरमाए छॾींदो आ ये मोहब्बत ये फैज़ जा दरिया ये रहमत जा दरिया अल्लाह वारन जे तरता मिलंदा आहिन गुनाहन जो माफ़ियूं अल्लाह वारन जे तरता मिलंदियूं आहिन आ त ॿुधायां अल्लाह वारन जे तरता कीअं माफ़ी मिलंदी आ थकजी पिया त बहुत कढूं थकिया त कोन आहियो भला जेको थकजी पियो आहे ॾाढा सुभान अल्लाह चवे इहे फ़कीर कुझु थकिया हल भला जेको न थकियो आहे उहो ॾाढा सुभान अल्लाह चवे अल्लाह जो कामिल वली आहे जंहिंजो नालो हज़रत गौस बहावल हक़ मुल्तानी आहे मुल्तान जो शहनशाह जेके अल्लाह ताला वक्त जो कामिल वली बनायो जेके गौसल आलमीन चवंदा आहिनि ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना
उन अल्लाह जे कामिल वली वटे हिकिड़ो शख्स आयो हेॾे नियार अर्ज़ कई मुरीद थियण जे लाइ आयो आहियां पर सोना मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे मुरीद थियण आयो आहियां पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे अल्लाह जे कामिल वली निहारे पहिरियों मुरीद आहे जेको मुर्शिद खे तो शर्त ॾे हुजण त ईअं खपे मुर्शिद मुरीद खे शर्त ॾे पर मुरीद थो चवे ओ सुणा मुंहिंजो शर्त क़बूल कंदो त पोइ मुरीद थियां साईं फरमाया बा चओ कहिड़ो तुंहिंजो शर्त आहे तवजो आहे कने मोरो ट्रपी वियो ख्यालन में हथन के मथे करे भेज दस्तगीर जो नालो अम्मो जे महबूब जा परवाना अल्लाह जे कामिल वली फरमाया बा केड़ो शर्त उन जो से मां चोर आया चोरियों कंदो आया मुखे मुरीद कर पर शर्त इहो आ चोरी को न छड़ींदो साईं के अजो के पीर दे वने हाली त बटरे थपाड़ो खाइंदो और चोरी तू करे मानो मुझे दर ते बिठा हो नहीं इजाजत त तो दी नहीं थस इया जो अल्लाह जे कामिल वली के जे सुना मुरीद कर पर चोरी को न छडींदो मां साईं फरमाया बा तू जो शर्ता समू जो भी शर्ता तू जो शर्त कबूल कंदुम मुझो शर्त कबूल कने हथ बदी अर्ज करे सुना ये करे कामिल वली मुझो शर्त कबूल करे मां गुनाहगार के केड़ी ताकत जो तू जो शर्त कबूल न कया केड़ो शर्त पाण फरमांदा बा मुझो शर्त इहो आ मुरीद कंदो साईं पर पो जिथे भी नमाज जो टाइम थी वने उते बुलंद आवाज सां अज़ान भी दीने नमाज भी उते ही पढ़ने इहो मुझो शर्त कबूल करे त पो मुरीद भी कहे पो भले वनी चोरियों कर तो के इजाजत जिसे चोरी जी इजाजत मिले बस पो जो को चवंदे मां कंदुस वीचारो वडो को मजबूर हो साईं के चंदे तू जो शर्त कबूल आ से फरमा तू जो भी शर्त कबूल आ हलिया आयो हथ ते जड़े हथ ॾिनई अदा जड़े कामिल मुर्शिद जे हथ में मुरीद हथ दीदो आ पांजे मुर्शिद जे हथ ते मुरीद विकाम जी वेंदो आ ओ जड़े पांजे मुर्शिद जे हथ ते मुरीद बैयत करे जेको मुर्शिद जो दिनल दसा जे कदे मुरीद पांजे मुर्शिद जे दिनल दस ते हले त दुनिया जे अंदर कदे भी धोखो न खाइंदो अज तक ते बुधाई तो त किए धोखो न खाइंदो मुरीद थियो ॾाढी खुशी थे त चोरी जी इजाजत मिली आ रात जो वनी घर पदो दिल में तो सोचे मुर्शिद जी इजाजत मिली आ हाने हल्कियों सल्कियों चोरियों छो कया को हिक ही ढवणी छड्या रात जो घर वनी काफी रात जो हिस्सो गुजरियो दिल में ख्याल के बादशाह जी दरबार बरसाए छो न वनी बादशाह जे दरबार में वनी खाट रणा मन हिक ही ड्रो मिली वनी वयो बादशाह जे बादशाही जे पोया वडो कोट उनके सोराख कदे खाट रानी करे उन जे परसा कमरो आ उन कमरे जे अंदर खाट रही जीअं जो कमरे जे अंदर दाखिल थियो कुदरतन उन कमरे में खाट लगी जे में सोना चांदी हीरा लाल जवाहर पिया हिन जो ॾिठो त मुंहिंजी जिंदगी अज सवार जी वई अज टेक जी हेडो माल मिली वियो सोने चांदी जो गड्डियों बदई रखंदो पियो वने हेडा हीरा लाल जवारन जो गंढियों बदी करे रखे खणी करे जिए जो उन दीवार मां जेकी खाट रही उन दीवार का बाहर जो पैर रखे अञा पैर रखंदो वियो त सुबह जे नमाज जो टाइम थी वियो
सुबह जे नमाज जो टाइम थी वियो मुर्शिद सां कहिड़ो वाइदो कई त नमाज जो जॾहिं टाइम थींदो उते आज़ान बि ॾाढा नमाज बि उते ई हाणे नमाज जो टाइम जो थियो तो चईंदे हाणे हेड़ो माल हाणे कीअं वञाए वरी दिल में सोचई पंहिंजे कामिल वलीअ सां वाइदो करे आयो यकीना मां मुर्शिद जो हुक्म मञा मुर्शिद जे हुक्म मञण सां कॾहिं बि नुक़सान न पवंदो आहे मतलब आंगुरों कन्नन में विझी करे बुलंद आवाज़ सां आज़ान थोरे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आज़ान जो ॾाढा शुरू कई बादशाह जे सिपाहियन में हलचल मची वई आहे आवाज़ किथां थो अचे भजण लगा भजंदे भजंदे जीअं जो चौधारी फिरंदा आया छा ॾिसण त बादशाह जे बादशाहीअ खे खाट लगी पई आहे सोना चांदियूं हीरन लालन जवारन जूं गंढड़ियूं ॿधियूं पयूं न चोर आज़ान ये चोरी करे है आज़ान भी इते ॾिनी दई पोतड़ो विछायूं नमाज भी पढ़े तो हैरान थी विया असां अजीब चोर ॾिठो आहे चोरी भी इते वरी नमाज भी इते यार अजीब चोर ॾिठो आहे चोरी भी इते नमाज भी इते या चोरी करे या नमाज पढ़े हिकिड़ो कम त करे बादशाह बटरे बादशाह जा सिपाही बीठा बटरे बादशाह के वठण विया बादशाह तू सुतो पियो आहे तुंहिंजे बादशाही के खाट लगो आहे बादशाह जी निंड फिटी वई बादशाह जो हली आयो नमाज जे अंदर बीठो आहे बादशाह चयो ॾिसां नमाज थो पढ़े या ईअं बीठो आहे सुरंदे सुरंदे बादशाह साम्हूं आयो हे त नमाज में हो हिन भी नमाज में टे ॾींहं अख सां ॾिठो ॾाढा त चओ न तो असांजी भी नमाज बस अल्लाह अकबर थी ख्याल शुरू थींदा जमीन में पानी छॾणो आहे कलर छॾणो आहे शहर मां सौदो वठणो आहे नमाज सॼीअ में सॼो कम करे वेंदासीं नमाज उहा वधीक कबूल थींदी आहे जंहिंमें खुदा जो खौफ हुजे बस इन हीअं बि टे ॾींहं अॻु जॾहिं हिन जो बादशाह ते नज़र पई दिल में अॼु फ़कीर मरी वई सिपाही भी वठी आयो आहे बस हाणे सलाम वराईंदुमि वठी वेंदा इते दिल में तो ता करे ओ मुंहिंजा कामिल मुर्शिद अज मुंहिंजी हिते इज्जत बचा वरी जिंदगीअ में चोरी कोन कंदोसां ओ सोना मुंहिंजी अज इज्जत बचा मेहरबानी कर लॻ बादशाह सूलीअ ते चाढ़े छॾींदो हाणे दिल में तो इहो चवे वेठो अज इज्जत बचा वरी जिंदगीअ में चोरीअ जे वेझो न वेंदुमि सोचींदे सोचींदे हिन नमाज भी डिगी गई हाणे हिन इहो सोचो हाणे बादशाह जे दिल में वरी रब ख्याल ॾिनो पर इहो अल्लाह जो बानड़ो आहे जंहिं ते आज़ान भी ॾिनी आहे नमाज भी ते पढ़ी आहे अगर आज़ान न ॾे आहे नमाज न पढ़े हा त चोर चोरी करे वञे आहे हिन जे आज़ान नमाज जे करे त मुंहिंजी चोरी बची आहे हिकु अल्लाह जो बानड़ो अची वियो आहे बस हाणे सलाम वराए त मां पेरनि ते किरांसि सलाम वराए त पेरनि ते किरांसि हाणे हुन खे दिल में सलाम वराईंदुमि त वठी वेंदा ॾाढा त सुभाणे कादरी तारीख़ वारो मोरे वारो तव्हां त ॾाढा भेज दस्तगीर जो नालो मौलाना आमिर से ॾाढा सुभाणे अल्लाह चओ ओ मुंहिंजे महबूब जा परवाना
ओ अल्लाह वारन जा दीवानो अदा करम किए थींदो आ दिस त अल्लाह वारा मेहरबानी किए कंदा आहिनि ओ उन बादशाह जे दिल में ख्याल फौरन आयो हे वक्त जो कामिल आ हिन जे करे मुंहिंजी चोरी बची आ हाणे हो तो चवे जे मां नमाज केतरी ड्रिगी कया नेठ नमाज में मूंखे कढी कुटगो ॾींदा भला सलाम वराए जान छॾायां इन नमाज पूरी कई बादशाह पेरन ते किरी पियो ओ अल्लाह जा प्यारा बाना अज तू मदद कई न त मुंहिंजी चोरी थी वञे आ तुंहिंजी मेहरबानी मां तरफ खां दुआ घुरी मां मुर्शिद उन के कदम जेको मुंहिंजे बादशाही में अची आज़ान भी पाण दे नमाज भी पाण पढ़ाए ओ सुना मां मुर्शिद उन के कदम मूंखे त रब करीम घर वेठे मुर्शिद दिनो आ मूंखे पंहिंजो मुरीद कर दिल में सोचो वाह कर मुरीद कर जान छड़ा तो खबर न पवे सही कम करे न मुझो पूरो सूलियत चाड़ा है ना बस मुरीद बस बेचारे के आया तो मुरीद भी पहिरियों दफ़ो थिया जहिड़ी आया तो बेचारा याद पढ़ाए बड़ी जान छड़ाए वठी भगो उतां निकतो जीअं गिचीअ में गारो कई यार वाके जीअं ॿुधंदासीं मुर्शिद मदद कीअं कंदो आहे अॼु मुर्शिद मदद कई आहे तौबा ताइब थी जॾहिं दरबार में पहुतो साम्हूं मुर्शिद खिले थो वेठो जो कामिल मुर्शिद के तो सब खबर है वेठो हो सामो मुरीद आयो तो मुर्शिद खिले पियो यकी पेरन ते आयो आ ओ सुना अज मुंजो बेड़ो तारी चोरी जे ला बादशाह जे बादशाही में वयम ओ सुना नमाज जो टाइम थी वियो आजान भी दिनम नमाज भी उते पढ़म बादशाह जा सिपाही उठी पिया बादशाह पा तो सुना बस नमाज में दिल में ख्याल के मज ओ सुना कामिल मुंजी इज्जत बचावरी कदे भी चोरी कोन कंदुम त अल्लाह दे कामिल वली खिली करे फरमायो बा जने तू मुरीद थियो है मां रब जी दरबार में अर्ज कयो मुंजा मौला नमाज सजदन तई पुजान मुंजो कमा इन पांजे बांदड़े के संभालण तो रब जो कमा है आवाज ने तुम मुझे मुरीदिया में अची दाखिल थे मां रब जे दरबार में या दुआ घुरी छड़ी है जो रब करीम तू जो बेड़ो तारियो अज तो के मुबारक रब दिया चोरी वाली पुरान में भी रब तुझी जान छड़ाई छो जो इंसान की हयाती तमाम थोड़ी आ अदा चोरी में को मानू प्यारा दोस्तों को मिलके तू कोन चाहिंदो पर जे कदे चाहिंदो तो उनके सुख चैन उन में कोन मिलंदो जे कदे दुनिया जे अंदर सुख चैन मिलंदो आ त हिलाल जी रोज़ी में मिलंदो आ मुझे दिल पर नबी फरमायो कि हिलाल जी रोज़ी जो हिकड़ो गिरो खादो उन 40 साल मुसले ते भी जड़े इबादत कई अदा हराम ते जेतरी मेहनत पिया कयो उतरी हिलाल ते कर मुसलमान तू मुझे महबूब ते कलमो पढ़ियो आ इया न त मुझो परी कब्र जे अंदर ते तू मुंह केड़ो खणे के कमन जे ला आया आयो वो कम करणो आ प्यारा दोस्तों हराम जी प्यारा दोस्तों मेहनत के छडे करे जेकी मेहनत हराम ते पीछे वो हिलाल ते करे मुझे दिल पर नबी जा गुलामो ये हिलाल जी रोज़ी जो गिरो जे पांजे बच्चन के खारायो उन जे बच्चन मा भी अल्लाह ताला के वलीउल्लाह पैदा करना फरमाई दो दुआ कयो त अल्लाह ताला हिलाल जी रोज़ी नसीब फरमाए इते हो रहा था आमीन जो भला ये कबूलियत जो घड़ी होंदी न इते दिल से आमीन चो त रब करीम बेड़ा पार फरमाए छड़े ॾाढा तो दिल से आमीन चो ओ मुझे महबूब रसूलुल्लाह जा परमानो अदा जदे मुर्शिद जे दर ते मानू प्यारा दोस्तों बैयत कंदो आ त मुर्शिद जी नजर उहा थींदी आ जो दुनिया जे अंदर भी बेड़ो तरी पवंदो आ त ख़बर जे अंदर भी बेड़ो तरी पवंदो आ इहो त हजरत गौस बावला को मुल्तानी आ बुधा त मुझे पीरन जे पीर जी नजर जो कमाल केतिरो न आला हथन के मथे करे भेजी दस्तगीर जो अज यारी आहे दस्तगीर जी ओ मुझे पीरन जे पीर जी ओ
मुर्शिदरो शन ज़मीर जी अज यारी आहे दस्तगीर जी अज केजी यारी आहे केजी यारी आहे बाबा के तैयारी ते बीच जा था वतन बाबा खर्च त पांजो था क्यों तो के सार तो थे दादा तरड़ करे सुभान अल्लाह जाओ यारी न कयो यारी अब छो न कयो बाबा गैरुल्लाह जो नालो तो अचे न तरह यारी करण जायज ना है उन को इयो हिकड़ो सवाल कर अदा दे खबर तू यारी ते एतराज बल कुर्बानी जी जडे तू कुर्बानी कंदो आई त वडे ढोर ते घणन जा नाला रखंदो आई घणियूं पतियूं थींदियूं कुर्बानी कयो त खबर हुजे न घणियूं पतियूं वडे ढोर में बदे बल बकर में घणी पतियूं बनाओ अच्छा माज वाला हित जो कानून वरी पियो वो बाबा जे करे कुर्बानी वारो जानवर आ ठीक आ हाने उन ते सतन गैरुल्लाह जा नाला आइंदा घणन जा अच्छा गैरुल्लाह जा ईंदा न पोइ उन जो मुला गोश्त खाईंदो या न खाईंदो पोइ चए सतन वारो गोश्त खाई थो वञे बाक़ी दस्तगीर वारो नथो खाए सतन गैरुल्लाह वारो तुंहिंजे लाइ गोश्त हिलाल आहे पोइ मालूम थियो तो के दस्तगीर ॾो साड़ा पर असां त ईअं चवंदासीं पर इहो दस्तगीर जी करामत आहे जो पंहिंजो नंगर तोखे खाइण नथो ॾे अज यारी आहे दस्तगीर जी ओ मुंहिंजे पीरन जे पीर जी चौ मुर्शिदरो शन ज़मीर जी अज यारी आहे दस्तगीर जी चो अज यारी आहे दस्तगीर जो से मुंहिंजे पीरन जे चौ मुंहिंजे पीरन जे पीर जी अज यारी आहे दस्तगीर जी अदा ॿियनि खे पीर मिलिया भाग तूं असांजा भला जो नसीब में पीरनि जो पीर मिलियो उहो पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर हेॾे न्यार पाण फरमाइनि था मां जन्नत में दाख़िल पोइ थींदुमि अॻु में पंहिंजे सभिनि मुरीदनि जी सिफारिश कंदुमि दस्तगीर सरकार जो दरकार मामूली गाल थोड़ी आ अल्लाह जी जात जो कसम आ पूरी कायनात जे वलियन को फैज़ मिलंदो आ त दस्तगीर जे दर ता मिलंदो आ ॾाढा लड़ करे भेज दस्तगीर जो नारो कुर्बान वञा पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे मकाम ता ओ दस्तगीर जा गुलामा मुझे पीरन जे पीर जो फरमान आ त मुझो मुरीद सिज लहण वारी जगह ते हुजे मां पीरन जो पीर सिज उभरण वारी जगह ते हुजा मुरीद मुश्किल चई सडण कम तुंजो आ उते पचण कम मां पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो है कुर्बान वञा मुंहिंजे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे मकाम ता ओ जेके भी दस्तगीर जे दर ते आया से अॼु जी विया अदा मुंहिंजे पीरन जे पीर जे मकाम ता कुर्बान वञा पाने मिंबर ते वेठा बयान पियो हले महफिल में वेठा उन महफिल में अचानक के कुंड खां नांग अची वियो उन महफिल में जीअं जो कुंड खां नांग आयो माण्हू न ॾिठो त माण्हू उथिया नांग अॻिते हलंदो आयो नांग अॻिते हलंदो आयो मुंहिंजे पीरन जे पीर जे कदम मुबारक जे वेझो आयो जेके गुस्ताख हुए बचन ओहो डंगे इजो डंगे पर जेके गुलाम चवण लगा ता जे मुर्शिद के नांग तकलीफ न दे मुझे पीरन जे पीर जो बयान पियो हले केड़ो पियो बयान हले अला इन औलिया अल्लाह ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून अला खबरदार
यार जेके अल्लाह जा दोस्त न उन्हन के दुनिया जे अंदर कोई खौफ न को गम। बयान इहो पियो हले नांग जो कदम वटायो बयान हले पियो नांग पांजी मुंडी पीरन जे पीर जे कदम मुबारक ते रखिया। बयान प्यारा दोस्त हले पियो बयान में को खलल कोने नांग मथे हलंदो आयो जंग मुबारक के वकड़ दई नांग सथर मुबारक ते पदो आ हेडा बयान हली रहो आ उन नांग पेट के वकड़ दिनो आ ओ मुझे दस्तगीर जा दीवाना पीरन जे पीर जो बयान जी हले पियो ही हली रहो आ नांग मथे चढ़ंदो आयो मुंडी मुबारक में वकड़ दई नांग मुंडी परे करे पीरन जे पीर जे चेहरे जो दीदार करे रहो आ। तो पीरन जे पीर पांजे तकरीर के बंद करे नांग दे निहारो निहारे करे नांग के मुंडिया का वठण फरमायो पाण फरमायो नांग किए आयो ओ सुना अवां जे दीदार जे ला आयो पाण फरमायो मुझे तकरीर में एतरो खलल विदो थई ओ सुना बस इजाजत मिले त वञा पाण फरमायो एतरो तकरीर में खलल विदो थई इए कोन छडींदो मां सही कीए छडींदो पाण फरमायो अज मां पीरन जे पीर सा वायदो कर जिथे मां दस्तगीर जो नालो ईंदी उते दंग न हणंदे जाथे दंग नालो मां पीरन जे पीर जो जेते दंग न हणंदे त नांग थो अर्ज़ करे हे लफ्ज़ वड़न त भेज दस्तगीर जो नारो रब दस्तगीर जे सदके सभिन मुसीबतुन का आजाद फरमाए छॾे मुंहिंजे पीरन जे पीर सां नांग वाइदो तो करे ओ सुणा तुंहिंजो नालो आयो दंग त न हणंदो पर तुंहिंजे नाले जो को लीको कढंदो मरंदे मरी वेंदुमि दस्तगीर जे लीके मां दस्तगीर जो को दिल सा नारो ॿुधाए उन जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत अता फरमा जा दस्तगीर जो को दिल वारो नारो ॿुधाए मुसीबत दूर करे छॾिया दस्तगीर जो को दिल वारी रल करे उन जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत अता फरमा जा उन जे घर में फसाद ख़त्म करे छॾिया उन जे भांडे जेंदे बद नज़रू है उन मुसीबत हथन के मथे करे जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत आजा भेज दस्तगीर जो नाम मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे दरते त नांग भी झुकियल आहिनि वो नांग न सुञातो तोखे छा थियो सुभान अल्लाह दस्तगीर जे दरते अरे दस्तगीर जे नाले के नांग सुञाणनि था तोखे छा थियो जो तुंहिंजे हथनि मां दस्तगीर जी दामन छड़ा थी वई वो आज़िम तो कर दस्तगीर के आज़माए पोइ दस्तगीर जे दरते आ नांग जे लीको कढ सुभान अल्लाह वो नांग अज ताईं वाइदो पूरो थो करे मरंदे मरी वेंदो ततल वारीअ ते तड़पंदो चवंदो तड़पी सघां थो दस्तगीर सां वाइदो नथो तोड़े मरी सघां थो तड़पी तड़पी दस्तगीर सां वाइदो मां पूरो नथो करे सघां अरे दस्तगीर जे दरन ते जानवरनि वाइदा पूरा कया तूं त मुस्तफा जो उम्मती थी करे दस्तगीर जे दस्तगीर नसीब अपना अपना पसंद अपनी अपनी जेके दस्तगीर पाण घुराए न मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जो फरमान पाण फरमा जॾहिं असां चाहींदा आहियूं त तॾहिं कोई असांजो ज़िक्र कंदो आहे
जेको जिक्र न करे जो दस्तगीर न के चाहे त पांजो जिक्र कराए न दस्तगीर राजी थे त पांजो जिक्र कराए न तो जिक्र न कयो त छा थी वियो दस्तगीर जा त जंग जा जानवर भी अरे वरन जा वण भी दस्तगीर जो जिक्र करन तो न कयो जिन बलाऊं दस्तगीर जा मुरीद आहिनि सुभान अल्लाह वाह मुर्शिद सुभान तू जिन्नन को भी भाई सुभान जिन्न मञनि था जिनड़ो नथो मञे अरे जिनड़ा जेको दस्तगीर खे न मञे त चओ जिनड़ो आहे ॾाढा दर करे सुभान अल्लाह चओ न अदा दस्तगीर जो दर वठ त भलो थई दुनिया जा दर हिक पासे दस्तगीर जो दर हिक पासे आ मुर्शिद दस्तगीर जो फरमान आ त इन यदी अना मुरीदी कसमाए अल अर्ज़ मुजो मुरीद जे मथा हथ इया जे ज़मीन जे मथा आसमान आ जिते ज़मीन आ उते आसमान आ जाते मुजो मुरीद आ मां दस्तगीर जो हथ दस्तगीर जो शान के आम माण्हुनि थोरे लिखियो आहे वॾनि वॾनि मुफ़स्सिरनि दस्तगीर जो शान लिखियो आहे अदा दस्तगीर मुर्शिद जी यारी झर झंग में मशहूर आहे अल्लाह जी ज़ात जो कसम जहिड़े भी मुल्क में हलियो वञ तोखे दस्तगीर जो फैज़ मिलंदो कुर्बान मुर्शिद दस्तगीर जे मक़ाम तां उहो पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर पाण फरमायो त रब करीम मां दस्तगीर सां वाइदो कयो पोइ मां मुरीद कया मां अर्ज़ कयो मां मौला मां ईअं मुरीद न कंदुसि त रब करीम चयो ओ अब्दुल कादिर जीलानी कीअं मुरीद कंदे मुंहिंजा मौला मूंसां वाइदो कर मुंहिंजो हिकिड़ो मुरीद बि दोज़ख में न मोकिलींदे पोइ मां दस्तगीर मुरीद कया पीरन जो पीर जो फरमाए मां अब्दुल कादिर जीलानी सा रब करीम एक दफो न ब दफा न 5 दफा न 10 दफा न 20 दफा न 70 दफा वायदो कयो ओ अब्दुल कादिर जीलानी जेको तुझे दामन में आयो वो दोज़ख में न वो जन्नत जो सुभान अल्लाह सुभान ओ दस्तगीर जा गुलाम हाने बुध मुरीद हुआ जो को पांजे मुर्शिद के राजी करे मुरीद हुआ जो को पांजे मुर्शिद जे पैरवी ते हले मुर्शिद चवे दाढ़ी रख त दाढ़ी रखनी है मुर्शिद चवे 5 वक्त नमाज पढ़ पढ़नी के भी नमाज जे फरागत का 4 तस्बीह कादिर सिलसिले में जिक्र कर हिलाल जी रोजी कमा अबे मां जो नाफरमान न थी दस्तगीर फरमा पो मथे ना व्याणो दई सुमी पो मां तुजो जामिन दस्तगीर वेठो आया न त जे बदाना नमाज छाजी मुर्शिद वेठो आ या नमाज त मुर्शिद तो भी माफ कोने मुरीद तो काडो थींदी 5 वक्त नमाज जा पाबंद थी वणो पाण त पढ़ो पर पंहिंजे बच्चन खे भी नमाज पढ़ायो तो असां जी कब्र चंगी थी पए ओ मुझे महबूब जा परवानो घणे का घणो कुरान पाक जो दीदार कयो घणी नमाज पढ़ो पंहिंजे रब जी इबादत कयो छो जो आया बिन कमन जे लायो प्यारा दोस्तो एकड़ो त रब जी इबादत करण जे ला ऐ मुझे महबूब रसूलुल्लाह जे दुरूद शरीफ पढ़न जे लाए आया एक इबादत बि महबूब ते दुरूद पढ़ पुछंदो ई बई कम कयो त असां बि कमाईंदासीं कीअं बाबा इहो ई त रब करीम जो हुकुम आ त हिलाल जी रोज़ी कमाए हिलाल जी रोज़ी कमाइण भी इहा भी त इबादत आ ॾाढा करण करे सुभान अल्लाह चओ न 5 वक्त नमाज पढ़ी पंहिंजे रोज़ीअ सां लॻे पर पोइ रब फरमाए लिखो सही इबादत में आ पोइ मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जा परवानो अदा अल्लाह वारनि जे तरफ़ ते दीन जो ई सबक़ मिलंदो आहे दस्तगीर जे तरफ़ ते नमाज जो सबक़ आ क़ुरान जो सबक़ आ अञा अल्लाह वारनि जे तरफ़ ते कहिड़ी नामुनासिब शइ जेकी तोखे प्यारा दोस्तो
दुखी थी लगे त अल्लाह वारन जी दर ते न वञो अल्लाह वारन जी दर ते त रुठल रब मिलंदो आहे रुठल रब पहुचंदो आहे अदा अल्लाह वारन जी दर ते ईमान जी दौलत मिलंदी आहे अल्लाह वारन जी दर ते क़ुरान ऐं नमाज़ जो दस मिलंदो आहे ओ बेनमाज़ी वञे त नमाज़ी बणजी वञे बेहया वञे त हया वारो बणजी वञे ओ अदा बदबख्त वञे त बख्तन वारो बणजी वञे हां दोज़खी वञे अल्लाह वारन जी दर तां जन्नती बणजी अचे तॾहिं त आशिक़ चयो दस्तगीर सरकार जो शेर सुभान अल्लाह जो त मार कयां कंहिंजी दिलि थी चवे त अॼु बेड़ो तरे समझी दिलि थी चवे न आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे जंहिंजी दिलि ठरे थी ॾाढियां भेज दस्तगीर जो नारो आखिरी घड़ी कबूलियत वारी थींदी आहे शेर ॿुधो इंशाअल्लाह ताला पोइ दुआ ख़ैर थींदी जो आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे शहर सजे में मुंहिंजो घरड़ो बंद थी वियो पुटड़ो वयो ऐं खुशियनि जो दर बंद थी वियो कोन हलियो वसवीर बेड़ो तारे दे छो देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे दस्तगीर अॼु जेको दिलि सां पढ़ाए सभु दुख सूर ख़तम करे उनजो बेड़ो तारे छॾिजा ढोल भरे छॾिजा आ पीरन जा पीर बेड़ो तारे देर न कर दस्तगीर देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे हर को चवे तो रब जी रज़ा ते राज़ी रहो सब्र करे वेही सदमाएदा सूरन सो वेठी रुआ रग नीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे हाँ देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे वयस परीय भर पुटड़े खे परणाइण लाइ कोशिश कई मूं पुटड़े जे घरड़े ठाहिण लाइ आई विछोड़ जी वीर बेड़ो तारे दे आई विछोड़ जी वीर बेड़ो तारे दे महल थई जो न जवान हुआ जो को महल न विञाए सॾड़ो त करन दस्तगीर जे दरबार में बेड़ो तरे आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे हाँ देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे कंहिंजो अक़ीदो आहे त दस्तगीर सॾ ॿुधंदो बि आहे पहुचंदो बि आहे सभिनि जो अक़ीदो हाणे मां हे शेर पढ़ां थो जंहिंजो अक़ीदो आहे सॼी महफ़िल वारी राड़ हिकु पासे हे दिलि वारी राड़ करे दस्तगीर खे सॾ कजां दस्तगीर फरमा मुरीद दिलि मां राड़ पोइ निकिरंदी अथई मदद मां दस्तगीर जी पहिरियों पुॼंदी आहे हे लफ़्ज़ ॿुधी पोइ मुर्शिद खे राड़ कर त इंशाअल्लाह ताला भिटाई से फरमाइण त मीरा शाह मदद कर अची ओखी वेर लिल्लाह कारण लतीफ़ जवे भर पाज़ीअ दे पेर औलाद अली शेर करका मार मुरीदनि जी अहिड़ी मार मुर्शिद जी थींदी बेड़ो तली वेंदो छा थो चवे आशिक़ आयो बगदाद का ताज दिल पर दाद करे बहजी वञे थो दिलवारी रड़ कर कबूलत जी घड़ी आहे हर को भॼन बेड़ो अॻ में पार दिलवारी रड़ कर मुर्शिद राज़ी थी पए दस्तगीर जी सभ जमा ठाहे सॼा पंहिंजे गुलामनि जा जेके नेक मक़सद खणी आया आहिनि खालियूं जोड़ियूं खणी आया आहिनि
दस्तगीर दस्तगीर हला मां दस्तगीर जे बचो हथ बदी अर्थ गए दुनिया वारन सा फिटा जा दस्तगीर जे दर सा न फिटा जा जो मुर्शिद जो फरमाना हे जे कने फरमान सच्चो न हुजे त मां जीलानी सैयद के हथ न ॾिजा मुझे पीरन जे पीर फरमाए जो को मां दस्तगीर जो गुस्ताख उन जी ज़ाहिर बातिन इज्जत महफूज न हुंदी दस्तगीर जो फरमाए जो को मां दस्तगीर सा दिली प्यार थो करे उन जे इज्जत जो ज़ामिन मां पीरन जो पीर ते पर दस्तगीर दस्तगीर फरमायो मुझो मुरीद हुजे कपड़ा फाटल हुजन जुती छिगल हुजे उनके निंदण को न समझजा उन जे छिगल जुती के न ॾिसजा उन जे फाटल कपड़न के न ॾिसजा बस इहो ॾिसजा त इन जे मथा हथ केठो मुर्शिद जो फरमाना त मुझो मुरीद जाथे भी हुंदो सभिन का मथा नजर ईंदो जेकरे हारिया त हारन मां मथे दुकानदार त दुकानदारन मां मथे ॾाढा तड़ करे सुभान अल्लाह चओ वदा दस्तगीर जो दर दुनिया जे अंदर ॿिया बि दर ॾिठा हूंदई पर दस्तगीर जहिड़ो दर कोन मिलंदो तो फरमाए न आयो बगदाद का ताज दिल पर दाद करे पहुंची वञे थो दिल सां जो फरियाद करे किसी जयाई मुर्शिद मीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे हथ मथे खणी भेज दस्तगीर मुर्शिद रबर अदा दस्तगीर जो दर के किथा मिलियो के किथा असा के मिलियो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी जो दर था दस्तगीर जो दरवाजो वो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जो को प्रिय जे कदमन जन्नतुल बकिया में सतो पियो वो मुर्शिद आशिक अली शाह जीलानी अल्लाह जी जात जो कसमा जो को ज़बान मा लफ्ज कढंदा ई थी वेंदो जे मुझे रबर जो दीदार कयो उनके खबर आ तो मुझे मुर्शिद जो फैज़ छा है अल्लाह जी जात जो कसम मुझा रबर लजपाल मुर्शिद असा कदे सजी जिंदगी में करे पांजे मुर्शिद जी नमाज कज़ा न ॾिठी थे कदे बिना जमात जे नमाज न ॾिठी थे मुझा रबर लजपाल फरमाईंदा हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह अकबर डी रात इन तड़प में हुंदा त परी मुके पांजे कदमन में जगह दे हर शहर में इया तमन्ना कयो परी पाकिस्तान में न पांजे कदमन में जगह अता फरमा पर हियर भी जन्नतुल बकिया में पांजे मुरीदन के विसारो थोड़ी दो अल्लाह जी जात जो कसम जो को मुरीद दिल सा सदींदो आ उनके मुर्शिद रबर पांजे मदद सा पाचतो आ उन जो बेड़ो पार भी कंदो आ असा सा गड आयो सही लाल दिनो चाकराणी ॾाढा त सुभान अल्लाह चओ वरेरो लाल दिनो चाकराणी मुझे रबर कामिल मुर्शिद जो प्यारो मुरीद आ जेको मुके हींअर खणी आयो आ पंहिंजी गाॾीअ ते ॾाढा त सुभान अल्लाह चओ मुर्शिद रबर त जन्नतुल बकिया में रहा फकीर लाल दिने साईं जे घर मां 5-6 तोला सोन गुम थी वियो पर घर में अफरा तफरी थी वई हो हुन ते पियो हणे हो हुन ते पियो हणे घर जो मसलो हिन जो मुंहिंजो कामिल मुर्शिद जो वेठो मां ॿिए खे दाह छो ॾियां बस रात जो वुज़ू करे विच में गारो करे पंहिंजे मदीने दे मुंह करे मुर्शिद खे सच कई मुर्शिद पिरीअ जे कदमन में सुता पिया हो जे कदे जिंदा पांजी हिते खट खड़ाए सगो था इया खबर तब जन्नतुल बकिया में असा जी मजार थंदी जे कदे इया तवा के सब खबर आ त असा जे हाल जी भी सजी तवा के खबर आ सुभान अल्लाह बे जे दर ते छो वञूं अञा रोई करे मुर्शिद के सडड़ो करे सुतो सुभान अल्लाह ॾाढा त सुभान अल्लाह चओ न लाल त अल्हम्दुलिल्लाह जेको आ असा सा गद आयो मौजूद बैठो आ मुझे लजपाल के सडड़ो करे जने सुतो मुझे मुर्शिद दीदार करायो साईं जी सदा की ज़बान मुर्शिद बरबा घबरांदे की असा तो साल गदू हां बाटू हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह दवा सा त मुर्शिद फरमा गद आयो पाना फरमाए दवा
तवांजो सोन तवांजी फलाणी माइटाणी जेकी शहर में वेठी आ उन जे अलमाड़ीअ में उन जे पर्स में अच्छे टिशूअ में उहो सोन वेठो पियो आ तव्हां वञो जॾहिं वेंदो त उहा चवंदव मूंसां कमरे में अकेलो ॻाल्हायो पाण फरमायो उनखे चयो अकेलो न ॻाल्हाईंदासीं सभिनि घर जे भातियुनि जे साम्हूं ॻाल्हाईंदासीं ऐं मुंहिंजे लॼपाल मुर्शिद वरी ईअं बि फरमायो त चइजो जेकॾहिं बासे न मुर्शिद फरमायो अथई जंहिं अखियुनि सां ॾिठो थी जे हथनि सां खयो अथई अगरि न ॾिनी इहे तुंहिंजा हथ बि न हूंदा तुंहिंजूं अखियूं बि न हूंदियूं बस जीअं जो निंड में जाग थी पंहिंजे घर वारे खे मुबारक थी सोन मिली वियो काथे आ जे मुर्शिद करीम दीदार करायो हीअं हुकुम थियो आहे बस सुबुह थी उन माइटनि वटि विया जीअं जो उन माइटराणी खे सॾु करे कयूं त उहा हज़ारो क़दर रोअण लॻी बस मूंसां अचो वियो कमरे में ॻाल्हायो उनजे मुर्शिद अॻ में ॿुधायो आहे तुसां कमरे में कोन ॻाल्हाईंदासीं सभिनि जे मुंहं ते ॻाल्हा हुन चयो मां छो खणंदसि मां त तव्हांजे घर ईंदी कोन आहियां कोई क़िस्मत सां हिकु ॿ दफ़ो आई आहियां उन्हनि चयो त तो सोन खयो आहे मुर्शिद फरमाया तुंहिंजे अलमाड़ीअ में तुंहिंजे पर्स में अच्छे टिशूअ में सोन वेड़ो पियो आहे उहो ॾे अगरि न ॾिनी त तुंहिंजूं अखियूं भी न होती तुझा हथ भी न होता बुदा छाती जावे निशानी जो पक्कियों मिलियों त हथ डकण शुरू थी विया बस रोई करे जे त मूंखे माफ़ कयो मूंखां गलती थी वई मां तव्हां जो सुन जीअं जो खणी आई त वाकई पर्स में अच्छे टिशूअ में जेको मुर्शिद फरमायो वादा जे कदे मदीने पाक मां पंहिंजे मुरीद जी मदद खैरपुर जे अंदर करे सघन था त मोरे वारो तव्हां सां बि त परे न आहियो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको कामिल पंहिंजे मुर्शिद खे दिल सां सलींदो आहे मुर्शिद परे न आहे दिल मां मुरीद जे दिल मां पार निकरंदी आहे मुर्शिद जी मदद अॻ में पहुचंदी हथन के मथे करे भेज दस्तगीर जो नारो जाओ कामिल मुर्शिद मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जी ने कदे आदमी फकीर जो आखिरी शेर बुधो तो पोइ दुआ खैर कयो बस नंगर वारा भी नंगर जी तैयारी कयो नंगर आहे न हां कुछ तो असर जो यार दादा तो सुभान अल्लाह जाओ आदमी फकीर छा तो चवे बस ब मिसरा फकीर जा बुधो पोइ दुआ खैर छा तो फरमाए हाजी बकी वञ जो त हिकड़ो कुर्ब कयो अचजो हाजी बकी वञ जो त हिकड़ो कुर्ब कयो अचजो देसो हुआ जे दिल पर खे देसो हुआ जे रहबर खे ही मुजा न्याज़ ॾिनो अचजो हाजी बकी वञ जो त हिकड़ो कुर्ब कयो अचजो ॾाढे दर करे सुभान अल्लाह चओ नेक नजर सां बोले लहजो अथव गनी उस्मान जे वेझो जन्नत में घर यार पंजे खे जन्नत में घर यार पंजे खे यार ॾिनो अॾसो अचजो हाजे बकी वञ जो त हिकड़ो कुर्ब कयो अचजो दिल न सहे थी एॾी छोटी हिकड़ो दफ़ो आ मुर्शिद मोटी सिंध सजी तोखे याद कंदी आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सिंध सजी तोखे याद कंदी आ ही भी रोई अर्ज़ रखो अचजो हाजे बकी वञ जो त हिकड़ो कुर्ब कयो अचजो देसो हुआ जे दिल पर खे देसो हुआ जे रहबर ही मुजा न्याज़ ॾिनो अचजो हाजे बकी वञ जो त हिकड़ो कुर्ब कयो अचजो सोण लतों जा साहिब ज़ादा नाहिन दीन जे कम खां वेल न वांदा फैज़ उहो ई जारी आहे फैज़ उहो ई जारी आहे ही पी दिल जाए ॾिनो
अचजो हाजे बकी वञजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो हाजे बकी वञजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो साईं तू न करे जे हमराई अज़मी थे हा कोन मदाहे अज़मी फ़कीर शाइर हो पर नातियूं कोन पढ़ंदो न वरी उनखे ॾाढ़ी ही मुंहिंजे रबर मुर्शिद सां मिलियो पाण बाह खां वठी लाउड ते ॿीहर अबाए नात पर ठाहे तो कुझु पढ़ बि त सही आस्ते आस्ते नातियूं शुरू कयूं वरी ॿिए दफ़े मुर्शिद मिलिया बा हाणे महबूब जो बाग बि त छॾ वरी ॾाढ़ी बि छॾ तॾहिं थो चवे सही तू न करे जे हमराए अज़मी थे हा कोन मदाहे अज़मीअ जो थव उल्फत नामो अज़मीअ जो थव उल्फत नामो पहिरां तूं खां पढ़ियूं अचजो हाजे बकी वञजो त हिकिड़ो कुर्ब कयूं अचजो हथ मथां जो भेज न सही अञा बि रड़ जो भेज न सही बस तव्हां कोन थकबो मूं थकिजी पिया अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू